नाज़िन वारिया जी यूटिलिटी स्टोर तां शहरन के आम वापे जो ज़रूरी शयूं भी नथियूं मिलन, जंहिं करे शहरन सख्त एहतजाज कयो आहे। ॾिसूं था अहमद अली चांडियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं वारा शहर में। वारा यूटिलिटी स्टोर जे सामान न मिलण खिलाफ़ शहरन एहतजाज कयो आहे। अचो त साणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। यूटिलिटी स्टोर वारे वटि असां आया आहियूं त कॾहिं अटो कोन थो मिले, कॾहिं चांवर कोन था मिलनि, त कॾहिं वरी खंडु आहे। खंडु त सदाईं भाऊ वटि शार्ट हूंदी आहे। जॾहिं ईंदा आहियूं पुछंदा आहियूं, काफ़ी दफ़ा मां हिन खां पुछियो आहे त बाबा असांखे खंडु छो नथी मिले। जी बाबा अॼु कोन्हे, शाम अचिजांइ। वरी शाम त अचूं त वरी जी बाबा कोन आई आहे, सुभाणे अचिजांइ। मां ॿ टे दफ़ा भाऊ वटि आई ख़ाली मोटी वियो आहियां। ऐं जेके शयूं असांजी ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे शयूं असां वटि हिन वटि असांखे मिलनि कोन थियूं। शहर वरी जेकॾहिं मिलनि थियूं त कॾहिं कॾहिं त शहरा रेट में थियूं मिलनि। त भई की सरकारी यूटिलिटी स्टोर जो फ़ाइदो कहिड़ो? सरकारी यूटिलिटी स्टोर जो कमु इहो आहे त कंहिं ग़रीब खे फ़ाइदो मिले। हिते 60 किलो खंडु लथी, 10 कार्टून गिह जा। सुबुह सां जीअं खुलियो आहे असां वरितो आहे, अचे थो कोन्हे को ख़तमु थी वियो। दुकानदारनि खे ॾेई थो छॾे, असांखे ॼण को का शइ न। मज़दूर माण्हू कमायूं 300-400 रुपया, उहो बि दुकान तां 100 किलो वठूं। हितां आहे 70 वारो किलो, सभु दुकानदारनि खे ॾेई छॾे। हिते अचूं असांखे 50 रुपया किराए जी वसियत न आहे। अवा खंडु ॾे, अवा कोन आई, साॻी ॾिसंदो उहे माण्हू वठी था वञनि। हिते इहो थो थिए जेको एजेंसी वारो आहे, दुकानदार आहे, अॻु वाट हुन खां कार्ड जी कापी वठी, ऑर्डर ॾेई पैसा वठी, जीअं ट्रक थी अचे सौदो हुन ते। हिन वक़्तु जेको आहे त दुकान ते सामान मिले थो, हिते ॼणी नथा।